अॼु असीं कुझु ज़रूरी शयूं जंहिं असांजी ज़िंदगी में इस्तेमालु थियनि थियूं, जीअं धाणा, गिहु, लूणु, पाणी, चांहि, मिर्च, अटो, गाहु, खीरु, चांवर, कणिक ऐं सारियूं, सरियां, लूसण, कपिड़ा जेके असांजी ज़िंदगी में रोज़मर्रा में इस्तेमालु थियनि था उहे मूं लिखिया आहिनि। अचो त इन्हनि खे हल कयूं। पर हिन वीडियो ते मूं 1000 लाइक्स जो टारगेट रखियो आहे। उम्मीद कयां थो तव्हां सभिनी सॼणनि खां त ज़रूरु असांजे हिन वीडियो खे लाइक कंदव ऐं हिन खे हल करे वठूं। धाणा, दाल धोबी जे करे असां छा लिखंदा आहियूं जी? अच्छा, DH, दाल धोबी जे करे DH, ज़बर जे करे A ॾींदासीं, अलिफ हिन में अची वियो, ऐं लूणु वण जे करे N ॾींदासीं ऐं उनखे ज़बर बि ॾेई सघो था, जे न त अलिफ आहे त बि आख़िर में A ॾियो, दाणा। गिहु, गाफ़ जे करे असां G यूज़ कंदा आहियूं, ज़ेर जे करे I ॾींदासीं ऐं हे जे करे ऐश इस्तेमालु कंदासीं, गिह। ठीकु आहे, जे हिन खे पेश ॾींदव त पोइ तव्हां U ॾेई सघो था, गिहु। लूणु, लाम जे करे L ॾींदव, वाव जे आॾो पेश आहे, डबल O यूज़ कंदासीं, लूणु वण जे करे N ॾींदासीं, लूणु। पाणी, PANI, तव्हांखे ख़बर आहे जॾहिं बि इहे आख़िर में अचे हुन जे आॾो ज़ेर ईंदी आहे त I ॾींदा आहियूं असां। पाणी, चांहि, CHANH, जे चंड जे करे CH ॾींदासीं, ज़बर जे करे A, नून जे करे N ॾींदासीं, नून साइलेंट आहे हिते, जज़म अथसि, हे जे करे ऐश, चांहि। जेकॾहिं हिनखे सफ़ा जेको आहे कुझु ॾियणु चाहियो था त उहो कंडीशन जे लिहाज़ सां तव्हां पाण ज़ेर ज़बर पेश जे हिसाब सां ॾेई सघो था। मिर्च, MIRCH, मिर्च। जेकॾहिं हिनखे पेश ॾींदव मिर्चो त तव्हां हिते U ॾींदव, ज़ेर ॾींदव त I, ज़बर त पोइ वरी A ॾींदव। अटो, अलिफ खे ज़बर A ॾींदासीं, टे टोपी जे करे T ॾींदासीं, वाव पंहिंजे आॾो कुझु नथो खणे, ज़बर जेकॾहिं खणे हा, कुझु कंडीशन हुजे सां ज़बर हुजे हा या मिसाल पेश हुजे हा त पोइ उहा कंडीशन अलॻि ई जेका तव्हां पोइ हिते सिखी आया आहियो। हे आहे अटो, सिर्फ़ु वाव टे टोपी सां मिली आयो आहे। अचो हेॾां, गाफ़ जे करे असां G यूज़ कंदासीं, उनखे ज़बर A ॾींदासीं, हे जे करे ऐश यूज़ कंदासीं, गाह। जेकॾहिं पेश ॾियणु चाहियो त U तव्हां लॻाए सघो था। खीरु, खे खट जे करे असां KH यूज़ कंदा आहियूं ऐं ये जे आॾो ज़ेर आहे त डबल ई ॾियो, रे जे करे R ॾींदव, खीर। चांवर, CHAN, वाव जे करे W, ज़बर जे करे A, R जे करे, रे जे करे R। CH ॾींदा अचे चंड जे करे ऐं ज़बर जे करे A ॾींदासीं, नून जज़म वारो इन करे N ॾींदासीं, वाव जे करे W, ज़बर जे करे A ऐं रे जे करे R। कणिक, कणिक, जे हिनखे बि जज़म ॾेई इनखे बंदि करणु चाहियो त इन ॿई जज़मूं ज़बर सां मिलाइणु चाहियो त ठीकु आहे, जे न हिनखे तव्हां अलॻि ज़बर ॾियणु चाहियो त पोइ हिते तव्हां A ॾेई छॾियो। कणिक, सारियूं, हीअं बि लिखी सघो था, जे न ऐं तव्हां हीअं लिखणु चाहियो त बि तव्हांजी मर्ज़ी आहे। ठीकु आहे साईं। सारे, रे खे ज़ेर ॾियो त R I, यूं इन जेको आहे सो ज़ेर जे करे I ॾींदीसीं, I में वरी U बि, ये यको बि हूंदो आहे, इन जे करे सारियूं बि लिखी सघो था, सारियूं बि लिखी सघो था, सारियूं। ठीकु आहे, बहितर मुंहिंजे ख़्याल में हीउ रहंदो। ऐं हाणे लिखंदासीं सरियां, हिन नून खे जज़म आहे, सीन जे करे S इस्तेमालु कंदासीं, ज़बर जे करे A ॾींदासीं ऐं रे जे करे R ॾींदासीं, रे खे ज़ेर आहे त उन जे करे I ॾींदासीं, नून साइलेंट आहे उन जे करे N ॾींदासीं ऐं हे हाथी जे करे ऐश इस्तेमालु कंदासीं, सरेहां। जेकॾहिं तव्हां सरेहां अलॻि लिखणु चाहियो उहो बि तव्हां पाण बि लिखी सघो था। लूसण, लाम जे करे L, वाव जे आॾो पेश आहे त डबल O यूज़ कंदासीं, सीन जे करे S ॾींदासीं, सीन खे ज़बर आहे त A ॾींदासीं ऐं लूणु वण जे करे N ॾींदासीं, लूसन। कपिड़ा, काफ़ जे करे K इस्तेमालु कंदासीं, काफ़ खे ज़बर A ॾींदासीं, पे पग जे करे P ॾींदासीं, पे पग, कप, पे पग खे आहे जज़म, इन जे करे जज़म जे करे कुझु न ॾींदासीं, रे माड़ी जे करे R ॾींदासीं ऐं रे माड़ी खे ज़बर आहे उन जे करे A ॾींदासीं। कपिड़ा।